अस्सलाम वालेकुम वतन वासियो। चवंदा आहिनि त के लगन सची हुजे त ख़ुदा बि मिली वेंदो आहे। ऐं मुंहिंजो ख़्वाबु हुयो त मुंहिंजे ॻोठ में नियाणियुनि जे ॿारनि जे पढ़ण जे लाइ हिकिड़ो सुठो बहितरीनु स्कूल हुजे ऐं पंहिंजे हिन ख़्वाब खे ताबीर ॾियण जे लाइ तमामु घणी जिदोजहद करणी पई, तमामु घणे चैलेंज खे मुंहुं ॾियणो पियो, पर अॼु अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो स्कूल गुल मोहम्मद राहो सिंध जे बहितरीनु स्कूलनि में लेखियो वञे थो। जॾहिं इंसानु मुस्तक़िल मिज़ाजीअ सां कमु करे थो ऐं त यकीनन उनखे पंहिंजी महिनत जो सिलो हयातीअ में ई मिली वञे थो। मुंहिंजे मालिक जे ज़ात जा करम आहिनि त पंहिंजी महिनत जो सिलो पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रही आहियां मुंहिंजे स्कूल गुल मोहम्मद राहू जी सूरत में। ऐं अल्लाह पाक हिननि बचड़नि जा नसीब भला कंदो। इंशाअल्लाह मुंहिंजे स्कूल जा ॿारड़ा लिखी पढ़ी हिकु ॾींहुं पंहिंजे के मक़सद खे रसंदा। मुंहिंजी दुआ, मुंहिंजूं नेक तमनाऊं हमेशह पंहिंजे प्यारे स्टूडेंट सां गॾु आहिनि। ही ॿार मूंखे ईअं लॻंदा आहिनि ॼण त के मुंहिंजा ॿार हुजनि। हिननि ॿारनि में मूंखे को बि फ़र्क़ु महसूसु कोन थींदो आहे, चाहे हू कहिड़ी बि ज़ात सां तालुक़ु रखनि, ही सभु मुंहिंजा बचा आहिनि।